एक ॿी अहम ख़बर आख़िरी ॾारूं कराची में सख़्त गर्मी बावजूद शहर के केतिरनि इलाक़नि में बदतरीन लोड शेडिंग जो सिलसिलो बंद न थी सघियो आहे। न्यू कराची, लियारी, माड़ीपुर, क्यामाड़ी, औरंगी टाउन, शेरशाह समेत केतिरनि इलाक़नि में 5 कलाकनि खां वधीक बिजली बंदि रही आहे। बिजली बंदि हुजण सबबि बिजली ते हलंदड़ कारोबार ठप थी वियो आहे। आगाह कई पिया कराची में सख़्त गर्मी बावजूद शहर के केतिरनि इलाक़नि में बदतरीन लोड शेडिंग जो सिलसिलो बंद न थी सघियो आहे। न्यू कराची, लियारी, माड़ीपुर, क्यामाड़ी, औरंगी टाउन, शेरशाह केतिरनि ई इलाक़नि में 5 कलाकनि खां वधीक बिजली बंदि रहे थी। बिजली बंदि हुजण सबबि बिजली ते हलंदड़ कारोबार ठप थी वियो आहे। सख़्त गर्मी में अवाम परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। आगाह कई पिया कराची में सख़्त गर्मी बावजूद शहर के केतिरनि इलाक़नि में बदतरीन लोड शेडिंग जो सिलसिलो बंद न थी सघियो आहे। न्यू कराची, लियारी, माड़ीपुर, क्यामाड़ी, औरंगी टाउन, शेरशाह समेत केतिरनि इलाक़नि में 5 कलाकनि खां वधीक बिजली बंदि रहे थी। बिजली बंदि हुजण सां बिजली ते हलंदड़ कारोबार ठप थी वियो आहे। सख़्त गर्मी में अवाम परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। आगाह करे रहिया आहियूं कराची में सख़्त गर्मी बावजूद शहर के केतिरनि इलाक़नि में बदतरीन लोड शेडिंग जो सिलसिलो बंद न थी सघियो आहे। न्यू कराची, लियारी, माड़ीपुर, क्यामाड़ी, औरंगी टाउन, शेरशाह समेत केतिरनि इलाक़नि में 5 कलाकनि खां वधीक बिजली बंदि रहे थी। कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इमदाद सुमरा लाइन ते मौजूद है। जी इमदाद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कराची के मुख्तलिफ़ इलाक़नि में के इलेक्ट्रिक पारां बदतरीन लोड शेडिंग जो सिलसिलो जारी है। जिन सख़्त गर्मी में जो है इन वक्त आवाम परेशान थी विया है। के इलेक्ट्रिक पारां कराची के मुख्तलिफ़ इलाक़नि बल्दिया टाउन, औरंगी टाउन, इतार टाउन ऐं ॿियनि इलाइक़नि में 5 खां 8 कलाक ताईं लोड शेडिंग करण खिलाफ़ जो है काफ़ी इलाइक़नि में आवाम जो है एहतजाज करे, लेकिन हिन महिल जो है कराची के केतिरनि इलाइक़नि में के इलेक्ट्रिक पारां बदतरीन लोड शेडिंग जो सिलसिलो जारी है। जी ठीक है इमदाद, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।